नाज़रीन, पेट्रोल महांगो थियण ते हिंगोर जा वासियुनि में सख़्त रद्दअमल जो इज़हार कंदे हुकूमत खां रिलीफ फराहम करण जो मुतालबो कयो आहे। इन बाबति तफ़सील अब्दुल जब्बार चांग जी रिपोर्ट में। इन वक्त मौजूद आहियूं हिंगोर शहर में जेको रात वक्त पेट्रोल ऐं डीज़ल जे शयुनि में जेको वाध थी आहे अचो त असीं मौजूद आहियूं हिते टैक्सी ड्राइवर ऐं शहर हिंगोर जा वासियुनि सां उहे टाइम सां पंहिंजा वीचार कीअं था वंडनि ऐं उहा महांगाई जे करे उहे पंहिंजा वीचार कीअं था वंडनि। वफ़ाक़ी सरकार चोर वारो कमु कयो आहे। राति जो अचे थी सदाईं हमेशह तेल ऐं पेट्रोल जा बम केरे आवाम जो निंड्रू फिटाए पाण वेही थी रहे, पर हिन ई हुकूमत पंहिंजे नारे जो उपतड़ कमु कयो आहे। इन हुकूमत खे हाणे घर वञणु खपे। आवाम जो हिन महिल जीअण महांगो थी वियो आहे, खाइण महांगो थी वियो आहे, पीअण महांगो थी वियो आहे, पर सुम्हण बि महांगो थी वियो आहे। सुम्हण त सुबुह जो तेल चढ़ी थो वञे, मज़ो ई न आहे। सफ़ा टुफो सफ़ा हिन तबाही मचानी आहे। घी महांगा करे छॾिया अथई, तेल महांगा करे छॾिया अथई, हर शइ महांगी करे छॾी अथई। ग़रीब आवाम ते पथर चढ़ाया अथनि, पहाड़ किराया अथनि। हिननि वॾो ज़ुल्म कयो आहे, इहो ज़ुल्म जो इंतिहा करे छॾियो आहे हिननि वॾो ना करे छॾियो आहे। ग़रीब आवाम छा करे? अटो वठे, गिह वठे या पेट्रोल विझाए? काॾे न ग़रीब आवाम। पेट्रोल महांगो थी वियो आहे। ग़रीब माण्हू कमाए कुल 300-400 रुपया था। 300-400 में घर हलायूं या पेट्रोल भरियो अथई। ग़रीब माण्हू जो घर हले कोन थो। 300-400 में छा थींदो अथई? अटो वठूं, गिह वठूं, कॾहिं कॾहिं 15-15 ॾींहं बि घर वेही था वञूं। बाबा न तारीख़ थी लॻे, न छा न छो। महांगाई पे दौर वधी वियो आहे। 100 रुपया लीटर जाकूं आया हुआ त 162 रुपया लीटर थी विया। चवे थो त मां 200 ते पिया महांगे थो लॻो पिया। 200 असां टैक्सी वारा जंहिंखां गाॾी वठो उन्हनि खे ॾियूं, कमाए 400-500 रुपया। अटो महांगो थी विया। हिंगोर जा वासियुनि ऐं जेके टैक्सी ड्राइवर आहिनि उन्हनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु हुयो त वफ़ाक़ी सरकार ऐं जेको ओघरा पारां राति जे पेट में पेट्रोल महांगो कयो आहे, जेको 12 रुपया ऐं कुझु पैसा महांगो कयो वियो आहे। असीं उन जे करे महांगे थियण जे करे आम पे जे शयूं बि ऑटोमेटिक महांगियूं थी वेंदियूं, जंहिंमें तेल, खंड ऐं सब्जियूं ऐं दालियूं ॿियूं शयूं। हिननि जो चवणु हुयो त फौरी तौर ते पेट्रोल जे अघ में कंट्रोल करे ऐं असांखे रिलीफ फराहम कयो वञे, जीअं असीं बि सुख जो साह खणी सघूं। कैमरामैन अब्दुल सत्तार चांग सां गॾु अब्दुल जब्बार चांग, टाइम न्यूज़ हिंगोर जा।